खबरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। असां सां ख़बर शेयर कंदासीं। सेवण जी अदालत तानिया ख़ासकेली क़तल केस में जवाबदार खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अवां ॿुधायूं त एडिशनल सेशन जज जी अदालत जवाबदार ख़ान मोहम्मद नुहाणी खे उमिरि कैद ऐं 10 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। अदालत हथियार ऐं मुक़ाबले जे केस में साॻी जवाबदार खे वधीक 10 साल कैद ऐं 50,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे। सेवण जी अदालत केस जो ॾोह साबित न थियण ते जवाबदार आली नुहाणी खे बरी करे छॾियो। सेवण जी अदालत तानिया ख़ासकेली क़तल केस में जवाबदार खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अदालत हथियार ऐं मुक़ाबले जे केस में साॻी जवाबदार खे वधीक कैद जी सज़ा बि ॿुधाई ऐं ॾंड बि ॿुधायो आहे। अवां ॿुधायूं पिया सेवण जी अदालत केस जो ॾोह साबित थियण ते उमिरि कैद जी सज़ा जवाबदार खे ॿुधाए छॾी आहे। सेवण जी अदालत महीनो अॻु तानिया ख़ासकेली क़तल केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो, जेको ॿुधायो वियो आहे। सेवण जी अदालत तानिया ख़ासकेली क़तल केस में जवाबदार खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। सेवण जी अदालत तानिया ख़ासकेली क़तल केस में जवाबदार खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। एडिशनल सेशन जज जी अदालत जवाबदार ख़ान मोहम्मद नुहाणी खे उमिरि कैद ऐं 10 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई। तफ़सील मालूम कंदासीं लाइ त मौजूद आहे ज़ुल्फ़कार सोलंगी। जी ज़ुल्फ़कार अपडेट कजो। जी ज़ुल्फ़कार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही झांगारा में 10 क्लास जी शागिर्दियाणी तानिया ख़ासकेली जे क़त्ल केस में सेवण जी अदालत नेठ 6 सालनि बाद क़त्ल केस जो 1 महीनो अॻु महफ़ूज़ कयल फ़ैसिलो अॼु ॿुधाए छॾियो आहे। एडिशनल सेशन जज सेवण औरंगज़ेब आलमगीर काज़ीअ जी अदालत पारां क़त्ल केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे क़त्ल केस जे मुख्य जवाबदार ख़ान मोहम्मद उर्फ़ ख़ानू नुहाणीअ खे ॾोह साबित थियण ते उमिरि कैद ऐं 10 साल ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जॾहिं त अदालत हथियार ऐं पुलिस सां मुक़ाबले जे हिक ॿिए केस में ॼाणायल जवाबदार ख़ानू नुहाणीअ खे 10 साल कैद ऐं 50,000 ॾंड जी सज़ा पिण जेका ॿुधाई आहे। अदालत क़त्ल केस जे हिक ॿिए जवाबदार आली नुहाणीअ खे बेॾोही साबित थियण ते खेसि बाइज़त बरी करे छॾियो ऐं हुन सां गॾु मथसि 50,000 ॾंड विधो, जेको अदा न करण जी सूरत में जवाबदार 6 महीना कैद काटींदो। अदालत केस जे 3 जवाबदार मौला बख्श नुहाणीअ खे रोपोश हुजण जे करे खेसि इश्तिहारी करार ॾिनो ऐं संदसि फाइल बंदि करे छॾियो। अदालत फ़ैसिलो ॾिनो त ॼाणायल जवाबदार मौला बख्श जी गिरफ़्तारीअ बैदि मथसि ॿीहर केस जेको सो हलायो वेंदो। ॿिए तरफ़ मुख्य जवाबदार ख़ानू नुहाणीअ खे उमिरि कैद जी सज़ा अचण जो फ़ैसिलो ॿुधी मक़तूला ख़ासकेली जी भेण दुआ ख़ासकेली जेका रोई वेठी। दुआ ख़ासकेली जेको सो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त क़त्ल केस जे फ़ैसिले में पूरो इंसाफ़ न मिलियो आहे। फ़ैसिले ख़िलाफ़ हाई कोर्ट में जेको सो अपील दाख़िल कंदसि। जवाबदार खे फांसीअ जी सज़ा अचणु घुरिजे हा त जीअं ॿियनि नियाणियुनि लाइ मिसाल साबित थिए हा ऐं ॿिया अहिड़ा ॾोह रोकिजी सघनि हा ऐं ख़ानू नुहाणी जहिड़ा ॾोहारी पैदा थी जेको सो न सघनि हा। मक़तूला जी जेको नाज़रीन जेको सो इहो नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त तानिया ख़ासकेली खे 6 साल अॻु 2017 में ज़बरदस्ती शादी करण खां इनकार करण ते झांगारा में घर अंदरि बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो। जी ज़ुल्फ़कार सोलंगी, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी महिरबानी।